नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी है। वहाँ के जोल का ख़बर ॾींदा हलूं त सिंध तरक्की पसंद पार्टी ज़िले सांगर जो वर्कर कन्वेंशन मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ़ जिस्काणी जी सदारत हेठि बिस्मिल्लाह हाल जोल में थियो। वर्कर कन्वेंशन में मरकज़ी जनरल सेक्रेटरी गुलज़ार सूमूरो, ज़िले सदर अली ॾीनो खाशखेली, सलीम रज़ा डायरी समेत समूरनि तालुक़नि यूसिन यूनिटनि जे उहिदेदारनि ऐं पार्टी वर्करनि वॾे तादाद में शिरकत कई। वर्कर कन्वेंशन में ज़िले अंदरि पार्टी जी वाध वेझ करण लाइ 24 फ़रवरी ते थींदड़ यौम मादर वतन जलसे में भरपूर शिरकत करण लाइ अहम फ़ैसिला करण बाद वर्कर कन्वेंशन खे सदारती ख़िताब कंदे अल्ताफ़ जिस्काणी चयो त सिंध ख़िलाफ़ हिन वक़्तु वॾियूं साज़िशूं थी रहियूं आहिनि। इन साज़िशुनि खे नाकाम करण लाइ मुकमल तौर ते मुतहद थियण जो वक़्तु अची वियो आहे। असां मुतालबो कयूं था त फौरी तौर ते गैस ऐं ऑयल फील्ड मां मिलंदड़ रॉयल्टी ज़िले जे अवाम जे भलाई ऐं तरक़ी लाइ ख़र्च कई वञे। ॿी सूरत में STP ज़िले जे अंदरि मज़लूमनि अवाम सां गॾु हूंदी।